एक भेरो नबी साईं जे घर में मिंबर ते हज़रत हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु तशरीफ़ फरमा हुया। तो उन वक़्त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इब्नी हाज़ा सय्यदुन, मुंहिंजो ही बचड़ो सरदार आ। हज़रत हसन इहो सरदार आ। वलअल्लल्लाह अन युस्लिह बिही बैन फ़िअतैनि मिनल मुस्लिमीन। नबी साईं फरमायो, ही मुंहिंजो बचड़ो सरदार आ। अल्लाह तबारक व तआला हिन जे ज़रिए सां बह मुसलमाननि जी जमात जे दरमियान सुलह कराईंदो। नबी साईं पंहिंजे नवासे जी सआदत बयान कई। मुंहिंजो नवासो खुशनसीब आ जंहिंखे इहा सआदत नसीब थींदी जो बह मुसलमाननि जमातुनि जे दरमियान सुलह कराईंदो। सुलह अल्लाह साईं कराईंदो। ज़रियो केरु बणंदो? हज़रत हसन साईं बणंदो। ऐं इहा बशारत ॿुधाई कंहिं? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॿुधाई। जेको चए थो हज़रत हसन साईं सुलह कराई, चङो न कंहिं, मतिलब त उनखे नबी साईं जी बशारत ते एतराज़ आ, हज़रत हसन साईं जी सआदत ते एतराज़ आ, अल्लाह साईं जी सुलह ते एतराज़। जेतिरी शिद्दत सां तव्हां हज़रत हुसैन साईं जो तस्करो कयो था, जेतिरी अक़ीदत सां हज़रत हुसैन साईं जी ॾुख में मातम कयो था, उन जो तस्करो कयो था, उन जे नाले सां सबीला हलायो था, छा एतिरो तस्करो तव्हां हज़रत हसन साईं जो कयो था? छो? उन जी वजह है, वजह इहा है, वलअल्लल्लाह अन युस्लिह बिही बैन फ़िअतैनि मिनल मुस्लिमीन। छो? सुलह कराए, सुलह न कराया, इहा कावड़ आ। इन करे तस्करो नथो वणे, तस्करो नथा करें। सन 41 हिजरी, नबी साईं जी हिजरत खां बाद 41 साल बाद हज़रत हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत अमीर मुआविया के कूफा अचण जी दावत ॾिनी। कूफा अचण जी दावत ॾिनी। ऐं इहा ॻाल्हि असांजी किताबनि में न आहे लिखियल। अहले तशी जी किताब रिजाल कशी, उन में इहा ॻाल्हि लिखियल आहे त हज़रत हसन साईं हज़रत अमीर मुआविया के कूफा अचण जी दावत ॾिनी। जॾहिं दावत ॾिनी, हज़रत अमीर मुआविया तशरीफ़ खणी आया। पोइ हज़रत हसन साईं हज़रत अमीर मुआविया के पंहिंजे वालिद हज़रत अली साईं जी मस्जिद में वठी विया, जिते हज़रत अली साईं नमाज़ पढ़ाईंदा हुया, ख़ुतबो ॾींदा हुया, जामिया मस्जिद। उन में हज़रत अमीर मुआविया खे वठी आया। ऐं वठी अचण खां बाद अजलसहू अला मिंबरी अबीही, हज़रत हसन साईं हज़रत अमीर मुआविया के पंहिंजे वालिद जे मिंबर ते वेहारियो। तव्हां चओ था पाण में ठाह कोन हो, पाण में दुश्मन हुया। जेकॾहिं एॾी शदीद दुश्मनी हुई त हज़रत अली जे पुट हज़रत हसन साईं अमीर मुआविया के मिंबर ते छो विहारियो? पंहिंजे वालिद जे मिंबर ते। ख़ासि मसनद ते कंहिंखे विहारबो आहे? दिल में जंहिंजो मक़ाम ऐं मर्तबो हुजे, पंहिंजो को महिमान ईंदो आहे, उनखे ख़ासि मसनद ते विहारींदा आहियूं। छाजे लाइ? दुश्मनी आहे तॾहिं। इज़त ऐं एहतराम छाजे लाइ ॾियूं था? त दिल में इज़त आहे। दुश्मनी हुजे हा त कोई इज़त ॾे हा? पंहिंजे वालिद जे मिंबर ते। ऐं असांजी किताब में न, अहले तशी जी किताब में लिखियल आहे रिजाल कशी में, फअजलसहू अला मिंबरी अबी, पंहिंजे वालिद साहब जे मिंबर ते विहारियो। मिंबर ते छो विहारियो? छो त नबी साईं इहा सुलह वारी ॻाल्हि बि मिंबर ते वेही बयान फरमाई, जेकी हदीस पाक में मां तव्हांखे बयान कई। ऐं उहा हदीस पाक बुखारी शरीफ़ में मौजूद आहे। इब्नी हाज़ा सय्यदुन वारी हदीस बुखारी शरीफ़ में मौजूद है। नबी साईं मिंबर ते वेही करे सुलह जी सआदत ॾिनी। हज़रत हसन साईं हज़रत अमीर मुआविया के मिंबर ते वेहारे करे पाण में सुलह कराई। सुलह कराई, हज़रत अमीर मुआविया जे हथ ते बैयत कई। ऐं सिर्फ़ हज़रत हसन साईं न, उन जे नंढे भाउ हज़रत हुसैन साईं भी हज़रत अमीर मुआविया सां सुलह कई। ऐं सुलह जो फ़ाइदो छा थियो?
फ़ाइदो इहो थियो त सुलह खां बाद तक़रीबन 20 साल ताईं कोई जहिड़ो न हुयो। सन 41 हिजरी में सुलह थी। सन 51 10 सालनि खां बाद सन 51 हिजरी में हज़रत हसन साईं खे ज़हर ॾेई शहीद कयो वियो। त 10 सालनि खां बाद जॾहिं हज़रत हसन साईं खे ज़हर ॾेई शहीद कयो वियो त हज़रत हसन साईं जी शहादत जो ॾुख छो न आहे तव्हांखे? छा उहो आले मोहम्मद न आहे? अहले बैत मंझा न आहे? हज़रत फातिमा जो पुटु न आहे? नबी साईं जो नवासो न आहे? हज़रत हुसैन साईं जो भाउ न आहे? हज़रत अली साईं जो पुटु न आहे? जंहिं शिद्दत सां तव्हां हज़रत हुसैन साईं जे ॾुख में पंहिंजे जिस्म खे ज़ख़्मी कयो था, उन साॻी अक़ीदत मोहब्बत ऐं ॾुख में हज़रत हसन साईं जी शहादत में छो न था मातम कयो? उनजो ॾुख न आहे? हज़रत हुसैन साईं खे शहीद कयो वियो, हज़रत हसन साईं खे बि ज़हर ॾेई शहीद कयो वियो, पोइ उनजो ॾुख छो न आहे?